मौजूद जीअ सिंध ऐं जीअं सिंधी ॿोली जीअं लतीफ़। असां हिते गॾु थिया आहियूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ खे पढ़णु, टोड़णु, परखणु ऐं सम्झण जे लाइ। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जीअं त असां सभु सम्झूं था या असां ॼाणूं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दुनिया जे बहितरीन शाइरनि मां आहे, दुनिया जे वॾनि शाइरनि मां आहे, बल्कि दुनिया जे वॾनि शाइरनि जो सरताज आहे। इहा असांजी सिंध जी सिंधी ॿोली जी असांजी ख़ुशनसीबी आहे जो इन सतह जो शाइर, इन लेवल जो शाइर असांजी ॿोलीअ खे नसीब थियो ऐं असां इन शाइर खे पंहिंजी ॿोलीअ में आलमी लेवल जो, बैन अवी सतह जो फ़िक्र पंहिंजी ॿोलीअ में असां सम्झूं था, पढ़ूं था ऐं बुरझूं था। असां ॾिसूं था त हिक न ॿिए माण्हू सां जॾहिं असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जी ॻाल्हि कयूं था त असांखे इहो जवाबु मिले थो जॾहिं पुछूं था कंहिंखां त तव्हां ॾियो ख़बर शाह लतीफ़ जी शाइरी पढ़ो था या नथा पढ़ो। घणे क़दर असांखे इहो जवाबु मिले थो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी मुश्किल आहे, उनजी ॿोली सम्झ में नथी अचे। प्यारा सॼणो, जॾहिं त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी दुनिया जी कंहिं बि धारी ॿोली में न आहे, फारसी में, लातीनी में या ॿी कंहिं ॿोली में कोन्हे जेका असांजे लाइ ओपरी हुजे। हीअ उहा ई ॿोली आहे जेका असांजी माउ जी ॿोली आहे, असांजी धरती जी ॿोली आहे ऐं असांखे इन ॻाल्हि जी ख़ुशी थियणु घुरिजे त असां खे पंहिंजी ॿोलीअ जी शाइर, ॿोलीअ में एॾो अज़ीम शाइर मिलियो। सवाल इहो न आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾुखियो आहे या ॾुखी ॿोली जो शाइर आहे या हुनजी ॿोली सम्झ में नथी अचे। सवाल इहो आहे त छा तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पढ़ो था? ईमानदारी सां जेकॾहिं असां इन जो जवाबु पंहिंजे अंदर मां ॻोल्हियूं त पाणे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांखे सम्झ में छो नथो अचे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त कुझु माण्हुनि खे छॾे करे मेजॉरिटी, अक्सरियत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे नथी पढ़े। नतीजो इहो थो निकिरे जो उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हू चवनि था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾुखियो शाइर आहे, तंहिंजे करे असांखे सम्झ में नथो अचे। जॾहिं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾुखियो शाइर न आहे, उनजी ॿोली ॾुखी न आहे, उनजी त ॿोली उहा ई ॿोली आहे जेको हिकु हारी ॻाल्हाए थो, हिकु कुड़मी ॻाल्हाए थो, हिकु मज़दूर ॻाल्हाए थो, हिकु औरत ॻाल्हाए थी, हिकु असांजी भेण ॻाल्हाए थी, असांजी माइरूं ॻाल्हाइनि थियूं, असांजी ॿारहाड़ी जो हर धनार ॻाल्हाए थो ऐं आम धरतीअ जो हिकिड़ो उहो माण्हू जेको झर जंग में रहे थो उहो ॻाल्हाए थो। छा उहे माण्हू ॾुखी ॿोली ॻाल्हाइनि था? न, बिल्कुलु न। ॿोलियुनि जा माहिर चवनि था त शाहूकार ऐं ख़ूबसूरत ॿोली उहा आहे जेको हिकु ॻोठाणो ॻाल्हाए थो। असां शहरनि में आयासीं, असां शहरी थी वियासीं, असां पंहिंजी ॿोलीअ खे छॾे ॾिनोसीं। नतीजे में केतिरा ई लफ़्ज़ आहिनि जेके असांजे अंदर मां, असांजे ज़हननि मां, असांजी सोचनि मां मतरूक थींदा वञनि था ऐं उहे लफ़्ज़ ॾींहों ॾींहुं असांजे लाइ ओपरा थींदा रहनि था। नतीजो इहो आहे त असांजे पंहिंजे माहौल जो लफ़्ज़, असांजी पंहिंजी सकाफ़त जो लफ़्ज़, असांजे पंहिंजे घर जो लफ़्ज़ असांजे लाइ ओपरो थी थो पए ऐं उहो लफ़्ज़ ॾींहों ॾींहुं मरी थो वञे। सो ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजी ॿोलीअ खे जहिड़ी आहे तहिड़ी इस्तेमालु करणु घुरिजे, बजाए जो उन में असां पंहिंजो पाण खे माहिर साबित करण जे चकर में, पंहिंजो पाण खे वॾा दाना अक़लमंद साबित करण जे चकर में असां चऊं त उर्दू जा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था, अंग्रेज़ी जा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था,
ऐं असां ईअं सम्झूं था त असां माहिर आहियूं। सो इहो हिकिड़ो असांजे दिमाग़ में हिकिड़ो खलल आहे, जंहिंजे करे असां पंहिंजी ॿोली खां ओपरा थींदा वञूं था ऐं पंहिंजे शाइरनि खे, पंहिंजे धरतीअ जे वॾनि मुफ़करनि खे असां सम्झण खां क़ासिर आहियूं। प्यारा दोस्तो, इन ॻाल्हि खे ॾिसंदे असां महसूसु कयूं था त छो न असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पढ़णु शुरू कयूं। असांजो पंहिंजो शाइर आहे, असांजी धरती जो शाइर आहे, बल्कि सॼी दुनिया जो शाइर आहे। असांजो पंहिंजो इन करे आहे, असां पंहिंजो इन करे चऊं था त असांजी ॿोली में आहे, ऐं असांजी ॿोली में आहे त असां जेकॾहिं सवली ॿोली में सवले तरीक़े सां सम्झी पढ़ंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई को ॾुखियो शाइर न आहे। बिल्कुलु अहिड़े रीति असां जॾहिं रिसाले जे किस्सनि में वेंदासीं, रिसाले जे कहाणियुनि में वेंदासीं, रिसाले जे किरदारनि में वेंदासीं त उहे सॼा कहाणियूं, किस्सा, किरदार, उहे सॼा जा सॼा असांजे माहौल जा आहिनि, असांजा पंहिंजा आहिनि। मिसाल जे तौर ते छा मारी जेको किरदारु आहे उहो को एलियंस आहे, आसमान मां लथो आहे, या ॿिए कंहिं मुल्क जो किरदारु आहे? हू मारी जो जेको किरदारु ऐं हुनजी कहाणी ऐं किस्सो आहे, छा उहो ॿाहिरियों आहे? न, बिल्कुलु न। असांजो पंहिंजो आहे। असां नंढपण खां वठी उन किसे सां वाक़ुफ़ु आहियूं। अहिड़े रीति असां ॾिसूं था, छा ससरी जो किरदारु को ॿाहिरियों आहे? बिल्कुलु न। मोहम्मद राणे जो किरदारु, लीला चरेसर जो किरदारु, सोरठ जो किरदारु, इन्हनि जा किस्सा, कहाणियूं, उहे सभु शयूं, ॿोली, उन्हनि जूं तशबीहूं, उन्हनि जूं अलामतूं, इस्तारा, जेके बि शाइरी जा जेके हुनुर आहिनि, उहे सॼा जा सॼा असांजी पंहिंजी धरती जा आहिनि, असांजा पंहिंजा आहिनि। इन जे करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾुखियो शाइर न आहे, असांजो पंहिंजो शाइर आहे। असुल में ॾुखिया असां पाण आहियूं। इन जे करे अचो त गॾिजी सुखिया थियूं ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पढ़ूं।